मुझा प्यारा मुसलमान दोस्तों, अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां असां समूरनि जे मथां वॾी महिरबानी फरमाई। सब जो अल्हम्दुलिल्लाह। जो क़ुरान मजीद जे ॿुधण ऐं ॿुधाइण लाइ हिकिड़ी जगह ते गॾिजी वेहण जी तौफ़ीक़ नसीब अता फरमाई। तव्हां असांजे पाक पैगंबर सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह इन आयत में बहु हुकुम कया। जेका आयत मां तव्हांजे साम्हूं पढ़ी, इन में अल्लाह पाक पंहिंजे महबूब करीम के बहु हुकुम कया। हिकिड़ो हुकुम फरमाए त मुंहिंजा महबूब क़ुरान जी तिलावत कर, क़ुरान जो दौर कर। महबूब वरी पंहिंजे ज़ुबान सां फरमायो, मन शगलहुल क़ुरआन अन ज़िक्री व मसअलती अतैतुहु अफज़ल मा ओत साइलीन औ कमा क़ाल। महबूब करीम फरमायो, जेको मुंहिंजो उम्मती क़ुरान करीम जे तिलावत में रुधल आहे, क़ुरान करीम जी वेठो थो तिलावत करे, ॿियो ज़िक्र नथो करे, हथ खणी रब खां सुवाल बि नथो करे, रुगो वेठो थो क़ुरान पढ़े। अल्लाह जो प्यारो महबूब फरमाए थो त रब साईं ऐलान थो करे त जेतिरा माखऊं घुरंदड़ आहिनि, जेतिरा बि माण्हू माखऊं जेके शयूं घुरंदड़ आहिनि, उन्हनि समूरनि खां वधीक इनखे ॾींदुमि जेको क़ुरान मजीद पढ़े। दुआ कयो त अल्लाह साईं तव्हां असांखे क़ुरान मजीद जे पढ़ण जी तौफ़ीक़ नसीब अता। तव्हां खां हिकिड़ो मां सुवाल थो कयां। तव्हां असां सभु हनफी आहियूं, हनफी। इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह जा पोइ लॻो। इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह जे लाइ लिखियो पियो आहे त जंहिं जगह ते इमाम साहब जी वफ़ात थी, उन जगह ते इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह क़ुरान मजीद जा 70,000 ख़त्मा पढ़िया। 70,000 ॻाल्हि सम्झो था। जंहिं जगह ते वफ़ात थी, उन जगह ते इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह क़ुरान जा 70,000 ख़त्मा कढिया। ऐं रमज़ानुल मुबारक जो महीनो थींदो हो, अन करीब पहुचण वारो। रमज़ान मुबारक जे महीने में इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह 60 क़ुरान जा ख़त्मा पढ़ंदो। 60। रमज़ान में ॾींहं घणा आहिनि, थोरो ॻाल्हाए। 30 ॾींहंनि में 60 ख़त्मा, माना ॾींहं जो ख़तम, रात जो ख़त्म। जंहिंजा तव्हां असां पोइ लॻूं, उहो तव्हां असांखे इहो हिकिड़ो दग ॾेई रहियो आहे त क़ुरान पढ़ंदो त कामयाब थींदो। ऐं लिखियो पियो उन जे ज़िंदगी में त 30 साल इमाम अबू हनीफा 30 साल रोज़े सां रहियो। 30 साल वॾी ॻाल्हि आहे। ऐं 40 साल रात जो निंड न कई। 40 साल रात जो निंड न कई। एतिरे क़दर लिखियो पिया त हिकिड़ी रकात में इमाम अबू हनीफा, उनजी ॻाल्हि थो ॿुधायां, हिकिड़ी रकात में सॼे क़ुरान जो ख़त्म। हाणे ॿुधायो साईं, तव्हां असांजी भेणी आहे त घटि में घटि कुझु न कुझु त तूं असां क़ुरान जी तिलावत कयूं न। इन मंज़िल ताईं पहुची नथा सघूं। तंहिं करे महबूब करीम पंहिंजे उम्मत खे सवलियूं सवलियूं ॻाल्हियूं सेखारियूं। हे महबूब करीम जे मेराज जो महीनो आहे। फरमायो मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, साईं मुंहिंजो उम्मती सुबुह जी नमाज़ पढ़ी यासीन शरीफ़ खे खोले हिकिड़ो भेरो ॾेसि
तो उनजे नामे आमाल में अल्लाह पाक कुरान करीम जे 10 ख़त्मनि जो सवाब रखियो आहे। 10 ख़त्म कुल अल्लाह के 3 दफ़ा भेरो ॾे, कुल अल्लाह के 3 दफ़ा सॼे कुरान में ख़त्म लिखियो पियो आहे। सोलियूं सोलियूं ॻाल्हियूं फरमायो त मुंहिंजो उम्मती सुबुह जी नमाज़ पढ़ी 10 दफ़ा कुल अल्लाह के भेरो ॾे, अल्लाह ताला शाम ताईं उनखे महफ़ूज़ रखो। ॿिए पासे हबीब करीम फरमायो, मिठड़े अली सां खे फरमायूं, प्यारा अली सुम्हण खां अॻु में 4 दफ़ा अलहम्द खे भेरो ॾेई पोइ सुम्ह। माना हे क़ुरान मजीद जी तिलावत जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां असांखे एतिरो दग ॾेखारियो आहे त तिलावत क़ुरान कंदो, कसरत तिलावत क़ुरान, क़ुरान जो दौर घणो कंदो, तव्हांजी कटियल दिलि खे अल्लाह अछो करे छॾे। और मुंहिंजे हबीब करीम 1.25 लख नबीअ जे सरदार ताजदार मदीना इन क़ुरान करीम जी तिलावत निमाज़ में फरमाई। ऐं रजब जो महीनो कहिड़ो आहे बाबा? निमाज़ जो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह पाक 7 आसमाननि खां मथे घुरायो, मथे। पोइ उते तोहफ़े में छा ॾिनई साईं? निमाज़। निमाज़ तोहफ़े में मिली निमाज़। हे क़ुरान हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम लौहे महफूज़ खां खणी महबूब खे ज़मीन ते पहुचायो, पर मेराज में महबूब खे मथे घुराए तोहफ़े में निमाज़ ॾिनईसि। घणी? 50 निमाज़ तोहफ़े में मिलियूं, 50 निमाज़ूं। पर पोइ दुआ सां घटिजी बाक़ी बचियूं 5 निमाज़ूं। महबूब करीम खे अल्लाह ताला फरमायो, ला युबद्दलुल क़ौल लदय्य वमा अना बिज़ल्लामिल अबीद। मुंहिंजी ॻाल्हि मट बि कोन्हे, तुंहिंजी उम्मत पढ़ंदी 5 निमाज़ूं पर सवाब 50 जो। महबूब करीम फरमायो त निमाज़ी सही अक़ीदे रखण वारो क़यामत जे ॾींहुं उथंदो, उन जा 5 ई उज़वा 24 जे चंड वांगुरु पिया चमकंदा। मां सुञाणंदोमांसि त मुंहिंजो आहे। हौज़े कौसर ते वठी ईंदो आहे, जंहिंजो पाणी खीर खां अछो, माखीअ खां मिठो। हिकिड़ो ढुक पीअंदो त 50,000 वरह ताईं उञ ई न लॻंदी। इन रजब जे मेराज वारे महीने में अल्लाह पंहिंजे महबूब खे खोड़ ॻाल्हियूं ॾेखारियूं। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां हिकिड़ी जॻह तां लंघुमि त हिकिड़े माण्हू जूं वाछूं चीरनि पिया। वाछूं लोही कुंडी विझी छिके चीरे हिन कन ताईं, वरी हेॾो कढी हिन कन ताईं। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिब्राइल खां पुछा कि हे केरु माण्हू आहे, हिन खे इहा सज़ा छो आहे? चई साईं इहो उहो माण्हू आहे जेको कूड़ हणंदो हो। कूड़ो माण्हू जंहिंजा कूड़ सॼे दुनिया में मशहूर थींदा, उनखे सज़ा आहे। अॻिते मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वधिया, ॾिठऊं त हिकिड़ो माण्हू आहे, उनजे मथे जे हेठां पथर आहे, मथां वरी ॿियो पथर खणी ज़ोर सां हणेसि थो। विहाणे जी जॻह ते बि पथर आहे, मथां ॿियो हमराह पथर जॾहिं बीठो आहे, ज़ोर सां पथर हणेसि थो, मथो चिथजी थो वञेसि, पथर परते रिड़की थो वञे। जेसि ताईं पथर खणी थो अचे तेसि ताईं मथो ठीकु थो थी वञेसि। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछा कई त हे केरु आहे, हिनखे इहा सज़ा छो आहे? चई साईं इहो तुंहिंजो उहो उम्मती आहे जेको निमाज़ न पढ़ंदो हो, बेनिमाज़ी। अल्लाह ताला तव्हां असांखे बेनिमाज़ी थियण खां बचाए, दुआ घुरो। बेनिमाज़ी जूं सज़ाऊं तमामु घणियूं ॿुधायल आहिनि, तमामु घणियूं। उन मां हिकिड़ी तव्हांखे ॿुधायां थो, जेका ॿुधायमि। अॻिते मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वधिया, ॾिठऊं हिकिड़ो माण्हू आहे जेको रत जे दरिया में पियो थो तरे ऐं लुढ़े। जॾहिं उहो तरी किनारे ते थो पहुचे त किनारे ते ॿियो माण्हू नंढा पथर झड़ियूं बीठो आहे, ज़ोर सां पथर हणेसि थो, वरी उन दरिया में थो पए, रत जे दरिया में।
पुछा को जिब्राइल खां हे केरा चैसे तहां जो उम्मती व्याजी आ तहां जो उम्मती व्याज खोर जेको व्याज खाईंदो इहो ॼण माण्हू जी रत पिए थो पियो उनखे इहा सज़ा इन करे आहे अलाह ताला तव्हां असांखे इन्हनि समूरनि शयुनि खां चओ बचाए बस आख़िरी ॻाल्हि करे पोइ दुआ था कयूं अॻिते मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वधिया ॾिठऊं हिकिड़ो वॾो वण आहे उनजे पाड़ सां सफ़ेद रीश हसीन जमीन इंसान टेक ॾिनियूं वेठो आहे उनजे चौधारी नंढड़ा ॿार आहिनि जिन खे वेठो थो क़ुर पढ़ाए छा पियो पढ़ाए क़ुर पुछा कयो हे केरु चईंसि इहो इब्राहिम अलैहिस्सलाम थी इब्राहिम अलैहिस्सलाम हे नंढा ॿार जेके तव्हांजे उम्मत जा वफ़ात करे वेंदा उन्हनि खे जन्नत में क़ुर पढ़ाईंदो इन मां सम्झो त क़ुर अलाह खे केॾो वणे थो जो उते बि नंढनि ॿारनि जो इंतज़ाम कयो थिए त क़ुर पढ़नि तंहिं करे महबूब करीम फरमायो मुंहिंजो उहो उम्मती जंहिंजे सीने में अलाह जो क़ुर कोन्हे कल बैतल ख़रब इहो ईअं अथव जीअं रथल घर तव्हांखे रथल घर वणे थो पोइ क़ुर सां पंहिंजे सीने खे सींगारियो जेके पोढ़ा ऐं पका आहियो न सॼो नथा पढ़ी सघो त कुझु पढ़ो मिशकात शरीफ़ में हदीस लिखी पई आहे टियों ॾींहुं मां ॾिठी पढ़ायमि बि छोकिरनि खे उनमें नबी साईं वटि हिकिड़ो माण्हू आयो पोड़ो नबी साईं खे चइसि मूंखे क़ुर त पढ़ा नबी साईं पाण पढ़ाईंदा क़ुर पाण पढ़ाईंदा पोइ नबी साईं फरमायोसि त हामीम जिन जे मुंड में लिखियल आहे उहे सूरतूं पढ़ इहे बि न पढ़ी सघंदुमि वॾियूं वरी फरमायोसि त भला जिन जे मुंड में अलिफ लाम लिखियल आहे इहे बि पढ़ी न सघंदुमि वॾियूं आहिनि पोइ फरमायोसि त पोइ चई का मूंखे हिकिड़ी सूरत पढ़ायो जेका हुजे बि नंढी हुजे बि जामे पोइ नबी साईं खे इज़ा ज़ुलज़िलतिल अर्ज़ु ज़िलज़ालहा पढ़ाई इज़ा ज़ुलज़िलतिल अर्ज़ु ज़िलज़ालहा इहा सूरत सॼी पढ़ायोसि त मां दोस्तनि खे अर्ज़ु कंदो रहंदो आहियां त सॼो क़ुर नथा पढ़ी सघो हिकिड़ी सूरत पढ़ो न त बि इनशा अलाह क़ुर जे पढ़ियल सां अलहम शरीफ़ ऐं कुल वला इहे ॿ सूरतूं तव्हां पढ़ियो न गंजा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमा अलहम शरीफ़ जहिड़ी सूरत अल्लाह साईं कंहिं बि आसमानी किताब में नाज़िल न कई आहे एॾी बरकत वारी आहे कुल वला वरी एॾी बरकत वारी सूरत आहे जो चइनि आयतुनि खे हिकिड़ो भेरो ॾियो त क़ुर जे 9 सिपारनि जो सवाबु लिखियो ॻाल्हि सम्झ में अचे थी दुआ कयो त अल्लाह साईं तव्हां असांखे इन सूरत जे पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए इहा सूरत पढ़ी पोइ पंहिंजे वॾड़नि जे रूह खे ईसाल सवाबु कयो वॾड़नि जी रूह खे जेके मोकिलाए विया आहिनि लिखियो पियो आहे किताबनि में लिखियो पियो आहे अलहम शरीफ़ आयतल कुर्सी अलहाकुम तकासुर 3 दफ़ा कुल वल्लाह इहो पढ़ी पंहिंजे वॾड़नि जे रूह खे बख़्शो अलाह इहो क़ुर जो नूर उन्हनि जे क़ब्रुनि में दाख़िल करे उन्हनि जे क़ब्रुनि खे कुशादो करे छॾे इहो उनजो हक़ आहे असां ते दुआ आहे अलाह साईं तव्हां असांखे क़ुर मजीद जे पढ़ण जी तौफ़ीक़ नसीब अता फरमाए 5 वक़्त नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ हाणे रमज़ान शरीफ़ अन क़रीब अचे थो हिन साल त रमज़ान शरीफ़ एयर कंडीशन हूंदो एयर कंडीशन अल्लाह नसीब करे जंहिंखे रोज़ो नसीब आहे उन्हनि गर्मियुनि में बि रखियो जंहिंखे रोज़ो नसीब आहे हिन सर्दियुनि में बि रखंदा दुआ आहे अल्लाह साईं तव्हांजे ॿुधण असांजे ॿुधाइण खे मक़बूल मंज़ूर फरमाए हिननि दीनी अदारनि खे तव्हां क़यामत क़ाइम दाइम आबाद फरमाए छो त क़ुर जी तालीम इथों पई हले आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन या अल्लाह साईं बीमारनि खे शफ़ा कामिला अजला अता फरमा या अल्लाह साईं बीमारनि खे शफ़ा कामिला अजला अता फरमा या अल्लाह जेके मुश्किलात में फाथल आहिनि मुश्किलात खे अल्लाह आसान फरमा या अल्लाह कर्ज़दारनि खे कर्ज़ लाहिण जी तौफ़ीक़ अता फरमा या अल्लाह बे औलादनि खे नेक साले औलाद अता फरमा या अल्लाह हाजतमंदनि जूं जाइज़ हाजतूं पूरियूं फरमा
या अल्लाह जेके मुश्किलात में फाथल उनजे मुश्किलात के अल्लाह आसान फरमा। या अल्लाह जॾहिं मारे त ज़ुबान ते कलमो पाक जारी फरमा, उथारे त हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शफात नसीब फरमा। अज़ाब क़बर, अज़ाब हशर, अज़ाब पुरसरात, अज़ाब जहन्नम खां बचाए जन्नतुल फिरदौस में पंहिंजे फज़ल करम रहम सां दाख़िल कर फरमा। तूं असांजे कोताहियुनि कमज़ोरनि जे मथां ॿिन्ही जहाननि में सतारियत वारी चादर ढकियो फरमा। अल्लाह मस्तुरना में सित्रिकल जमील या सत्तार फिद दुनिया वल आखिरह। अल्लाह मिन्ना नसअलुक मिन खैर मा सअलक मिन नबियुक मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व नऊज़ु बिका मिन शर्रि मा इस्तआज़क मिन नबियुक मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अंतल मुस्तान व अलैकल बला। सल्लल्लाहु तआला खैर खल्क़िही मुहम्मद व आलिहि अस्हाबी अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।